हिकिड़ो इदारो आहे ई सरकारी त इहो कीअं थो थी सघे त उन में सरकारी इन्वॉल्वमेंट न हुजे, उन में उन नुमाइंदे जी जेका रिप्रेजेंटेशन न हुजे त इहो मुतालबो थोरो असां वधीक हिनखे सम्झणु चाहींदासीं। जी सर, पाकिस्तान ॾिसो फेडरेशन आहे 4, उनमें सूबा आहिनि। छा सिर्फ़ सिंध में सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे? हर सूबाई कमीशन आहे न। पंजाब पब्लिक सर्विस कमीशन आहे, बलोचिस्तान पब्लिक सर्विस कमीशन आहे, KPK जी पब्लिक सर्विस कमीशन आहे। त उनमें छा तव्हां ॾिसो था त का बि किराए शागिर्दनि जी आई हुजे उनमें उते इहो आहे त पॉलिटिकल जेका आहे सो इंटरफेरेंस न आहे। इंटरफेरेंस मां अगेन इहा रिपीट ॻाल्हि कंदुमि त उन्हनि सूबनि में पॉलिटिकल इंटरफेरेंस न आहे, तॾहिं हू इंडिपेंडेंटली ऑपरेट भी करे तो मेरिट के भी इंश्योर तो करे। इन जे हवाले सां असां सिंधी जेके नौजवान आहियूं असां सूबाई कमीशन में इहा शइ इंश्योर करणु चाहियूं था त जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे उन में पॉलिटिकल जेका बि आहे इंफ्लेशन उहो ज़ीरो कई वञे। सही ठीक है, बड़ी मेहरबानी फ़खर ज़मान साहब, अवां असांखे टाइम ॾिनो, असां जी आवाज़ पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाईसीं। बिल्कुलु असीं तव्हां जे लाइ दुआ गो आहियूं, तव्हांजो इतिजाज पुरअमन रहे ऐं कामयाब रहे।